अमेरिका जो नओं सदर केर थींदो? सदर डोनाल्ड ट्रंप ऐं जो बाइडन में कांटे जो मुक़ाबलो आहे। सदारती चूंडनि में वोटनि जी ॻणप वारो अमल जारी आहे। हिन वक़्त जो बाइडन 237 ऐं डोनाल्ड ट्रंप 210 इलेक्टोरल वोट हासिल करण में कामयाब थी वियो आहे। अमरीकी सदारती चूंड जे लाइ पोलिंग जो अमल मुकमल थियण खां पोइ मुख़्तलिफ़ रियासतुनि में वोटनि जी ॻणप वारो अमल जारी आहे। सदारती उम्मीदवार जो बाइडन 237 ऐं डोनाल्ड ट्रंप 210 इलेक्टोरल वोट हासिल करे वरिता आहिनि। कैलिफोर्निया मां बाइडन के कामयाबी मिली है। बाइडन 55 इलेक्टोरल वोट, जड॒हिं त फ्लोरिडा में डोनाल्ड ट्रंप 29 इलेक्टोरल वोट हासिल करे बाइडन के शिकस्त ॾिनी है। अमरीकी मीडिया मूजिब वाशिंगटन डीसी, मैरीलैंड, वर्मोंट, मैसाचुसेट्स, न्यूजर्सी, डेलावेयर और कैलिफोर्निया में बाइडन के सरसी हासिल है। फ्लोरिडा, इंडियाना, ओक्लाहोमा, केंटकी, वेस्ट वर्जीनिया में डोनाल्ड ट्रंप कामयाबी माणी है। सदारती उहिदे ते कामयाबी लाइ 270 इलेक्टोरल वोट हासिल करण लाज़मी आहिनि, जड॒हिं त अमरीकी ऐवान नुमाइंदगान में डेमोक्रेटिक्स जी अक्सरियत बरक़रार रहण जो पिणु इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। होॾां वाशिंगटन में व्हाइट हाउस साम्हूं ट्रंप जा मुख़ालिफ़ गॾु थी विया। मछरियल माण्हुनि हंगामो बि कयो आहे। पुलिस कुझु मछरियल माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी पिणु कोशिश कई आहे।